आसरा ना तकरीबन 20-25 ॾींहं पहिरीं एसएचओ आसरा ना उन खां पोइ डीएसपी वटि वियासीं उन्हनि आसरा ना पोइ एसपी साहब वटि वियासीं उन बि आसरा ना अॼु ताईं न मुंहिंजी एफआईआर वरिती अथनि न मुंहिंजो को दाल शिराज कयनि। तव्हां दोस्तनि खे घुराइण जो मक़सदु इहो हो कि तव्हां मुंहिंजी सपोर्ट करियो, मुंहिंजी मदद करियो। अॼु मूंसां थियो आहे, सुभाणे ॿिए कंहिंसां बि थींदो। जेके असांजी ख़िदमत कनि उहे जेके आहिनि सो वरी असांजा मोतबर ऐं मोतबर उहे वरी चोर। हाणे इन्हनि चोरनि लुटेरनि इहो हिकिड़े जी ॻाल्हि न आहे, सुभाणे ख़ुदा न जीत बदीन काज़ियावा पुल भरिसां वकील मोहम्मद ईसा मल्लाह जी जाइ ते वकील ईसा मल्लाह बदीन जे वापारी नज़ीर मल्लाह जे घर मां 40 लख चोरी जे ख़िलाफ़ बदीन शहर जे वापारी ताजर इताद सिविल सोसाइटी मौजूदनि वापारियुनि पाड़ेसरियुनि सियासी समाजी साफ़ियुनि अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वापारी नज़ीर मल्लाह जिन चयो त केॾी न शर्म जी ॻाल्हि आहे जो जॾहिं मुंहिंजी चोरी थी त इंक्वायरी करणु बदीन पुलिस पेती जांच बि कई, फिंगरप्रिंट टीम हैदराबाद में घुराई वही, पर पोइ भी असांजी चोरी ना वापस मिली, ना वरी चोर भी मिलिया। वकील मोहम्मद ईसा जिन चयो त असां जनरल ज़िया जे अॻियां न झुकियासीं त पोइ हिन एसएसपी बदीन आॾो कीअं झुकंदासीं। नज़ीर मल्लाह जे 40 लख रुपयनि जी चोरी वापस कराइण खां सवाइ सुख सां न वेंदासीं। एसएसपी बदीन मनशाद परोशन चोरनि लुटेरनि जो साथी आहे। बदीन में थींदड़ समूरनि चोरियुनि पोयां पुलिस जो हथ आहे। अॼु हिन प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान थो करियां त 6 तारीख़ जुमे जे ॾींहं ते नौवा पुल ते मोरी ब्लॉक करे धरणो हणंदासीं। सिविल सोसाइटी जे सदर सजाद ख्वाजा खान साहब अलाह बचाओ महिमान मुख्तार ख्वाजा ऐं ॿियनि बि ॻाल्हायो। जी।